नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्तां की हालाणी मां ख़बर ॾींदा हालाणी थाने जी हद रोड़ी केनाल पुल ते चई नामालूम मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जी अंधाधुंध फायरिंग में हिकु ॼणो अली मुराद ख़ासकेली मौके ते ई फौत थी वियो, जॾहिं त टे ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन में अली हसन ख़ासकेली, ट्रू ख़ासकेली ऐं बिलावल ख़ासकेली शामिल आहिनि। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे हालाणी अस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मियुनि जी नाज़ुक हालत हुजण ऐं अस्पताल में डॉक्टर ऐं सहूलियतूं न हुजण सबबि नवाबशाह रेफर कयो वियो। हालाणी अस्पताल में एम्बुलेंस केतिरी अरसे खां ख़राब हुजण सबबि फायरिंग में फौत थियल जो लाश लोडर रक्षा ते आंदो वियो। मिलियल ॼाण मूजिबि फौती ऐं ज़ख़्मी लाखा रोड भरिसां ॻोठ रांझो ख़ासकेली जा रहवासी ॿुधाया पिया वञनि, जॾहिं त ज़ख़्मी अली हसन ख़ासकेली मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हमलेआवर हथियारबंद मरी बिरादरी जा माण्हू आहिनि, जिन असां ते हमलो कयो आहे। ज़रनि जो चवणु आहे त इहो हमलो गुज़िरियल साल कलंदर बख्श मरी जे क़त्ल जो प्लान थी सघे थो। आख़िरी इत्तलाउनि ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।